अवांखे ठटे मञींदासीं। ठटे वेझो मल पहलवान मुबैना तौर फाओ खाई आपघात करे छॾियो आहे। गुलामुल्ला शहर में पहलवान अली बख्श मल्लाह जो संदसि ओताक मां फाओ खाधल लाश मिलियो आहे, जॾहिं त जंगशाहीअ में रिथियल अॼोको मलाखड़ो पिणु मुलतवी कयो वियो आहे। अहम ख़बर ठटे मां अवांखे ॾियो पिया। ठटे वेझो मल पहलवान मुबैना तौर फाओ खाई ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो आहे। गुलामुल्ला शहर में पहलवान अली बख्श मल्लाह जो संदसि ओताक मां फाओ खाधल लाश मिलियो आहे, जॾहिं त जंगशाहीअ में रिथियल अॼोको मलाखड़ो पिणु मुलतवी कयो वियो आहे। पहलवान अली बख्श मल्लाह जो लाश संदसि ओताक मां मिलियो आहे। ठटे वेझो मल पहलवान मुबैना तौर फाओ खाई आपघात करे छॾियो आहे। गुलामुल्ला शहर में मल पहलवान मुबैना तौर फाओ खाई आपघात करे छॾियो आहे। अहम ख़बर अवांखे ॾियो पिया। पहलवान अली बख्श मल्लाह जो लाश संदसि ओताक मां मिलियो आहे, जॾहिं त जंगशाहीअ में रिथियल अॼोको मलाखड़ो पिणु मुलतवी कयो वियो आहे। वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ रिपोर्टर महबूब रोही। जी महबूब, वधीक अपडेट कजो। जी सभा ज़िले जो इंतहाई मशहूर मल पहलवान अली बख्श मल्लाह वो घरू अणबणता आपघात करे छॾियो आहे। जेके इतला मिलिया आहिनि जे त ठटे जी गुलामुल्ला शहर जो ही रहवासी आहे मल पहलवान अली बख्श मल्लाह जेको सॼी सिंधी बलोचिस्तान में मुख़्तलिफ़ जेके मलाखड़नि में शानदार मल जो जेका मल में हिसो वरितो ऐं पंहिंजे पहलवानीअ जा जूअर ॾेखारिया। हुनखे ॿ पुटनि जो औलाद ऐं न्याणियुनि जो औलाद आहे। हुन राति देर सां घरेलू अणबणत खां पोइ संदसि ओताक जेका आहे हुनजी अॼु सुबुह हुन ओताक में टंगियल हालत में फाओ खाधल हालत में हुनजो लाश आयो। जेतोणीकि हुनजे वार इस्पताल खणाए विया हुनखे, पर डॉक्टरनि तस्दीक करे छॾी त हू फोत थी वियो आहे। हुनजी मौत जी तस्दीक करे छॾी, जंहिंखां पोइ ठटे ज़िले अंदरि ख़ासि तौर ते जेके मल पहलवान आहिनि उन्हनि में हिन नौजवान मल पहलवान अली बख्श मल्लाह जेको नौजवान मल पहलवान हो, मुख़्तलिफ़ जेके पहलवानी जा जूअर ॾेखारिया ऐं ॿिए जोड़ जो मशहूर पहलवान हो, जंहिंजी जेका ओचिते मौत ते जेका जंगशाही में अॼु रिथियल जेको मलाखड़ो उहो बि मुलतवी कयो वियो आहे। ऐं ठटे ज़िले में मल एसोसिएशन ज़िले ठटे जे सदर ईसा फाबरो ऐं ॿियनि जे पारां सोग जो ऐलान कयो वियो आहे। ऐं हुनजी जेका थोरी देरि में हुनजी गुलामुल्ला में तस्वीर वारियूं रसूम बि अदा कयूं पियूं वञनि। मल पहलवान अली बख्श मल्लाह अॼु सुबुह सवेर पंहिंजे ओताक में जेको आहे रस्ते सां पाण खे फाओ विझी पंहिंजी ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। जी महबूब रोही, अपडेट करण लाइ अवांजी वॾी महिरबानी। ठटे वेझो मल पहलवान मुबैना तौर फाओ खाई आपघात करे छॾियो आहे। ख़बरुनि ऐं अपडेट्स जो सिलसिलो जारी रहंदो। हिते वठूं था